अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फ़रमाए। अॼु तव्हां भाइरनि जे लाइ असां ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी वीडियो आंदी आहे, जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदासीं त टिकटॉक जी सेटिंग कीअं कई वेंदी आहे। मुकमल सेटिंग तव्हांखे ॾेखारियूं था हिन वीडियो में। हीअ मुकमल तव्हां वीडियो ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब करे वञिजो। जेके मुंहिंजा भाइर हीअ वीडियो ॾिसनि था हिनमहिल, मां उनखे रिक्वेस्ट बि कयां यार मुंहिंजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। हलो तव्हांखे वठी था हलूं पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़, त ॾेखारियूं था त टिकटॉक जी सेटिंग कीअं कई वेंदी आहे, कीअं तव्हां उनजी वीडियो अपलोड करे या डिस्क्रिप्शन टैग उनजा कीअं माना तव्हां लिखी सघो था। तव्हांखे हली सम्झायूं था हिन वीडियो में मुकमल तरीक़ेकार। हीअ वीडियो तव्हां ज़रूरु ॾिसिजो। हलो फ्रेंड, पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़ नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। फ्रेंड, सब खां पहिरियों असां हलंदासीं प्ले स्टोर में। जेको हर मोबाइल में प्ले स्टोर हूंदो आहे उते असां सर्च कंदासीं। तव्हांखे ॾेखारियूं पिया, असां ओपन कयोसीं जीअं प्ले स्टोर खे। हिते असां टाइप कंदासीं टिकटॉक। तव्हां ॾिसो पिया, हीअ जीअं स्पेलिंग मां लिखी आहे ईअं ई तव्हां बि स्पेलिंग लिखिजो टिकटॉक। हाणे असां हिनखे कंदासीं सर्च। ये ॾिसो फ्रेंड, हीअ असां वटि टिकटॉक अची वियो आहे। मां हिनखे हाणे अपडेट कंदुसि। तव्हां हिनखे जेको तव्हां वटि इंस्टॉल न आहे तव्हां इंस्टॉल कजो। हाणे ॾिसो मां हिनखे अपडेट कयां पियो। ये ॾिसो, तव्हां ईअं ई हिनखे माना जेको आहे न पंहिंजो इंस्टॉल कजो पंहिंजी आईडी में। हीअ तव्हां वटि अची वेंदो त मुकमल तव्हांखे डिटेल हिन जी असां टिकटॉक जी तव्हांखे वीडियो ॾेखारण वारा आहियूं त हीअ वीडियो जी टिकटॉक जी आईडी कीअं ठहंदी आहे। हीअ असांजी वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे हीअ माना ॾाढो फ़ाइदो ॾींदी। मुकमल सेटिंग तव्हांखे सेखारींदासीं, टिकटॉक जी सेटिंग कीअं कई वेंदी आहे ऐं कीअं यूज़ कयो वेंदो आहे टिकटॉक। सॼी सेटिंग तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। हीअ असांजो रुगो इंस्टॉल थी वठे। फ्रेंड, हीअ असांजो टिकटॉक जेको अपडेट थी वियो आहे। तव्हांखे हाणे अॻिते ॾेखारियूं पिया हिन जा फीचर कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं हिन जो अकाउंट कीअं ठहंदो। हलो तव्हांखे वठी था हलूं पंहिंजी हिन जी स्क्रीन तरफ़। तव्हां वटि ही 4 ऑप्शन इन मां तव्हां को पंहिंजो सिलेक्ट करे उन मां पंहिंजी जेका आहे टिकटॉक जी आईडी ठाहे सघो था। ॾिसो था तव्हां, पहिरियों आहे फ़ोन नंबर आहे, ईमेल एड्रेस आहे, फेसबुक आहे, जीमेल आहे, ट्विटर आहे। हाणे हिननि मां जेको तव्हांखे बहितर लॻे तव्हां उन मां ठाहे सघो था। मुंहिंजी जेका तव्हांखे राय आहे त मुंहिंजी इहा राय आहे, तव्हां पंहिंजी जेका आईडी जेका क्रिएट कयो त फ़ोन नंबर सां क्रिएट कयो, जीअं तव्हांजी ऑटोमेटिक माना ट्रैक थियण में अगरि काॾे तव्हांजी गुम थी वञे आईडी या हैक थी वञे, तव्हां ट्रैक करण में तव्हांखे उहा आईडी जेका आहे आसान थींदी। मुंहिंजी इहा ई तव्हांखे नसीहत आहे, तव्हां जेका आईडी जेका बि टिकटॉक जी ठाहियो त पंहिंजे फ़ोन नंबर सां ठाहींदा कयो। जेकर हीअ आईडी मां तव्हांखे ॾेखारियां पियो, छो त ऑलरेडी मुंहिंजी फ़ोन नंबर ते ठहियलु आहे, हिन जे करे मां हीअ आईडी तव्हांखे सेखारियां पियो। जीमेल सां मां क्रिएट कंदुसि, तव्हांखे ॾेखारियां पियो त हीअ आईडी कीअं ठहंदी। सभ खां पहिरियों मां हितां पंहिंजो हिकिड़ो जीमेल जी आईडी सिलेक्ट कंदुसि हिन में। हाणे हिते मां पंहिंजी जीमेल जी आईडी सिलेक्ट कयां पियो। मां जीअं ई पंहिंजी आईडी लॻाई आहे त हीअ मूंखे माना वठी ईंदो आहे अॻिते सेटिंग में। जेका अॻिते सेटिंग हूंदी आहे उहा ॾेखारींदो, तव्हांखे ॾेखारियां पियो अॻिते हली। हाणे ही लिखिजी आयो आहे डेट ऑफ बर्थ। सभ खां पहिरियों असां डेट ऑफ बर्थ लॻाईंदासीं, पंहिंजी जेका हूंदी आहे असांजी डेट ऑफ बर्थ उहा लॻाईंदासीं। अव्हांजी जेका पंहिंजी डेट ऑफ बर्थ हुजे उहा तव्हां पंहिंजी लॻाइजो। हाणे मां हिते पंहिंजी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट कयां पियो। तव्हांजी जहिड़ी हुजे माना उहा पंहिंजी तव्हां डेट ऑफ बर्थ लॻाइजो। हाणे हिते मुंहिंजी पंहिंजी जेका डेट आहे मां उहा लॻायां पियो। हाणे वरी असां हिनखे नेक्स्ट कंदासीं। हीअ तव्हांखे मथे नज़र ईंदो बटन नेक्स्ट जो, असां हिनखे नेक्स्ट कंदासीं। असां जीअं हिनखे नेक्स्ट कयो त हीअ जेको आहे हिन जो प्रोसेसर थोरो हलंदो। हिते हाणे चए पियो त हिते तव्हां पंहिंजो नालो ॾियो। हीअ मुंहिंजो जेको जीमेल जी आईडी जो नालो आहे अॻु में हीअ सिलेक्ट थी वियो आहे। मां हिते पंहिंजो को न को नालो लिखां पियो। हलो मसलन मां हिनखे लाड़काणा करे पियो छॾियां नाले खे, लाड़काणा वरी सिंध करे थो छॾियांसि। तव्हांजो जेको नालो हुजे तव्हां पंहिंजो नालो लॻाइजो। हीअ चए पियो अॻु में तव्हांजो हीअ नालो यूज़ थियल आहे, असां हिनखे थोरो बैक कंदासीं, मटाईंदासीं, माना नालो ॿियो पिया लिखूंसि। हलो मां सिंध करे ॾिसांसि पियो, हीअ लिखिजे थो सिंध।
ही चेक पिया कयूं, ॾिसूं ही बि अॻु में यूज़ थियल आहे माना नालो। वरी हेठि तव्हां वटि ही नाला जेके आहिनि 2-3 अची वेंदा, ॾिसो तव्हांखे हेठि नज़र ईंदा। हिननि मां पंहिंजो तव्हां नालो सिलेक्ट करे रखी सघो था हिन ID ते। हाणे मां हिननि मां ई को नालो हिते सिलेक्ट कंदुसि। जीअं मां ही नालो आहे ही सिलेक्ट कयां पियो, ॾिसो ही नालो असांजो टिक थी आयो आहे, त माना इहो ID तव्हां माना यूज़ करे सघो था। इन नाले सां माना कंहिंजी बि न आहे ठहियल, तव्हां इहा माना यूज़ करे सघो था। हाणे असां सभ खां पहिरियों हिनखे हिते ओके कंदासीं। हिनखे असां ओके कंदासीं। जीअं असां हिनखे ओके कयो त हीअ असांजी टिकटॉक जी ID जेका आहे तक़रीबन माना तयारु थी असां वटि नज़र अची वई। हीअ ॾिसो तव्हां। ॾिठो फ्रेंड, हीअ असांजी ID हाणे मुकमल ठही वई, तयारु थी वई। हाणे बक़ाया हिन जी सेटिंग वरी नेक्स्ट जेका वीडियो तव्हां वटि ईंदी उन में तव्हांखे मां सेखारींदुसि। हीअ असांजो मुकमल कोर्स तव्हां वटि ईंदो, टिकटॉक जो मुकमल कोर्स। हिनखे तव्हां ज़रूरु ॾिसिजो असांजे कोर्स खे। इंशाल्लाह हीअ जेका वीडियो ईंदी, रियल वीडियो ईंदी, तव्हांजे लाइ माना ॾाढी बेस्ट वीडियो हूंदी, तव्हांखे माना ॾाढी पसंदि ईंदी। इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी की वीडियो मिलंदासीं। असांजो चैनल तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कयो। ठीकु आहे फ्रेंड, ओके, ख़ुदा हाफ़िज़।